भोजदार वॾा शहर में ख़ानगी बैंक जे एटीएम ॿाहिरां ठगनि जे टोले एटीएम मशीन मां पैसा कढाइण ईंदड़नि खे जालसाज़ी करे फासाइण लॻा। एटीएम मशीन मां पैसा कढाइण लाइ आयल उस्ताद मोहम्मद अली भोजदार खां ठगनि जे टोले कार्ड खसे एटीएम मशीन में फासाए छॾियो। जंहिं बाद हिकु ठग ॿीहर कार्ड कढी उस्ताद जे अकाउंट मां 1,29,000 रुपया कढी फरार थी वियो। उस्ताद तरफ़ां ठगनि जे टोले ख़िलाफ़ भोजदार वॾा थाणे ते एनसी दाख़िल कराई वई आहे। गौसिया जमायत जे रूहानी पेशवा शाह महमूद कुरैशी जी आज़ादीअ लाइ जमायत जे मुरीदनि तरफ़ां सकराटू शहर में एहतजाजी रैली कढी वई। गौसिया जमायत जे मुरीदनि चयो त शाह महमूद कुरैशीअ खे नाहक क़ैद रखियो वियो आहे। हुननि मुतालबो कयो त मुर्शिद साईं खे बिना कंहिं देर जे आज़ादु कयो वञे। ॿी सूरत सॼे मुल्क में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। नौशेरो फिरोज़ में डिस्ट्रिक्ट पुलिस सेप्टेंबर महीने में थियल कार्रवाई जी पधिराई जारी करे छॾी। तर्जुमान मूजिब एसएसपी नौशेरो फिरोज़ मीर रोयल खोसो जी हिदायतुनि ते कयल कार्रवाई दौरान मुख़्तलिफ़ केसनि में 342 ॾुआरियुनि खे गिरफ़्तार कयो वियो। 1 महीने दौरान 9 पुलिस मुक़ाबला कया विया, जंहिं में 2 ॾुआरी मारिजी विया, जॾहिं त 7 ॾुआरी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार आहिनि। 32 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे जेल उमाणियो वियो। क़त्ल जे केस में घुर्बल 8 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे संदन कब्ज़े मां हथियार हथ कया विया। 70 रूपोश जवाबदारनि खे गिरफ़्तार करण सां गॾु 37 केस दाख़िल कया विया। डंडोजाम जी यूसी 65 ऐं 66 जे चेयरमैन ख़िलाफ़ ॻोठाणनि तरफ़ां प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मीर ऐं मेघवाड़ पाड़े जे रहवासी आचर कात्यार रियाज़ तुर्क ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त इलाइक़े मां सफ़ाई न थियण ते यूसी चेयरमैन हदबंदी जो जवाबु ॼाणाए रहियो आहे। इलाइक़े में गंदगी हुअण सबबि मुख़्तलिफ़ बीमारियूं जनम वठी रहियूं आहिनि। उन्हनि तक जे एमपी ऐं एमएनए खां मुतालबो कयो त इलाइक़े में सफ़ाई न थियण जो नोटिस वठी बीमारियूं पखेड़जण खां बचायो वञे। फ़लस्तीन में इमदादी सामान खणी वेंदड़ ॿेड़ियुनि मथां इसराइली हमले ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मुख़्तलिफ़ सियासी समाजी मज़हबी तंज़ीमुनि तरफ़ां एहतजाजी रैलियूं ऐं मुज़ाहिरा कया विया। एहतजाजी मुज़ाहिरा मीरपुर माथेलो, दादू, सठ महल, खैबर, सिजावल, नवाबशाह, घारो, मसू बुरगड़ी समेत ॿियनि इलाइक़नि में थिया। एहतजाजी मुज़ाहिरनि में JUI, जमायत इस्लामी ऐं मुख़्तलिफ़ इंसानी हक़नि वारी तंज़ीमुनि जे माण्हू वॾे अंग में शिरकत कई। एहतजाज कंदड़नि इसराइल ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे चयो त इसराइली फ़ौज इमदादी सामान खणी वेंदड़नि मथां हमिलो करे गिरफ़्तार कयो आहे। गज़ा में बेगुनाह मुसलमाननि ते थींदड़ ज़ुल्म खे फ़ौरी बंदि करे अॻूणे सेनेटर मुश्ताक अहमद ऐं संदसि साथी समेत ॿियनि क़ैदियुनि खे आज़ादु कयो वञे।